मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जे पाक कलाम जा जेकी आयतूं मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, इन्हनि आयतुनि में अल्लाह अज़्ज़ व जल मदीने वारे साईं जे मेराज जे सफ़र जा मुशाहिदात बयान फरमाया है। रब्बे ज़ुल जलाल फरमायो, मा कज़बल फुआद मा रआ, दिल उन्हनि शयुनि जो इनकार न कयो जेकी शयूं अखियुनि ॾिठियूं। शबे मेराज मदीने वारे साईं जो कुछ पंहिंजे पाक अखियुनि सां मुशाहिदो कयो, अल्लाह जे ॻुझनि इसरारनि खे ॾिठो, रब जी मखलूकात खे ॾिठो, हत्ता के खालिक अकबर जा जलवा बिना पर्दे जे वञी ॾिठा। जो कुछ महबूब अखियुनि सां ॾिठो, दिल उन्हनि जो इनकार न कयो, दिल भी उन्हनि ॻाल्हियुनि खे मञियो। अफतुमारूनहु अला मा यरा, छा तव्हां उन महबूब सां झगड़ो था कयो उन्हनि ॻाल्हियुनि ते जेकी पाण ॾिसी आयो आहे? तव्हां इनकार था कयो, तव्हां एतराज़ था कयो मेराज जे मुशाहिदनि ते जेके मूं पंहिंजे हबीब खे ॾेखारियूं। मां ॾेखारण वारो मुंहिंजो महबूब ॾिसण वारो, तव्हां केरु थींदा आहियो एतराज़ करण वारो? तव्हांखे कहिड़ो हक़ आहे इनकार करण जो? तव्हांखे कहिड़ी जुर्रत ऐं हिम्मत आहे मुंहिंजे नबी जे मुशाहिदनि जो इनकार करण जी? अगर तव्हां इनकार था कयो त नबी ये मुशाहिदा न कया हूंदा, ये जलवा न ॾिठा हूंदा, मां रब तो ऐलान कयां, वलक़द रआहु नज़लतन उखरा, मुंहिंजे महबूब त उहे जलवा ॿियो भेरो बि ॾिठा हुया। तव्हां हिकिड़े भेरे जो इनकार था कयो, मुंहिंजे महबूब त ॿ भेरा उहे जलवा ॾिठा हुया। ऐं ॿियो भेरो इंद सिदरतिल मुंतहा, बेर वारे वण ते जेको इंतहा ते दंग ते बीठल आहे, उन बेर वारे वण वटि मुंहिंजे महबूब उहो जलवो ॿियो भेरो बि ॾिठो। उहो वण इंदहा जन्नतुल मअवा, जंहिं वटि बेहिश्त आहे, जन्नत आहे, जन्नत मअवा, जंहिं सिदरा वटा उन सिदरा जे वण वटि, उन बेर जे वण वटि मुंहिंजे महबूब ॿियो भेरो बि इहो जलवो ॾिठो। इज़ यग़्श सिदरत मा यग़्शा, जॾहिं बेर जे वण खे कंहिं ढकण वारी शइ ढके छॾियो। मा ज़ाग़ल बसरु वमा तग़ा, अख टेड़ी न थी, अख हद खां तजावुज़ न कयो, अख हेॾे होॾे न हटी, अख मुस्तफ़ा जी उहो जलवो रूबरू ऐं दूबदू ॾिसंदी रही। लक़द रआ मिन आयात रब्बिहिल कुबरा, अलबत्त तहकीक उन महबूब अल्लाह जूं वॾियूं निशानियूं ॾिठियूं, पंहिंजे परवरदिगार जूं वॾियूं निशानियूं ॾिठियूं। नंढियूं त ॾिठई पर वॾियूं वॾियूं निशानियूं बि ॾिठई, जेके अॼु ताईं न कंहिं ॾिठियूं हुयूं, न को ॾिसी सघंदो, न कंहिंखे ॾिसण जी जुर्रत ऐं हिम्मत आहे। मुंहिंजो महबूब उहे ॿ भेरा उहे निशानियूं ॾिसी आहे।
व्या त ॾिसंदा व्या मोटिया त ॾिसंदा मोटिया वञण बि बा कमाल त मोटण बि बा कमाल व्या त जलवा ॾिसंदा व्या मोटिया त जलवा ॾिसंदा आया अगर अल्लाह ॾेखारे मदीने वारो साईं ॾिसे छा ॾिठई ॾिसण वारो ॼाणे या ॾेखारण वारो ॼाणे असांखे त सिर्फ़ उहा ख़बर पई जेका ॾिसण वारे अचे असां सां बयान कई या ॾेखारण वारे पंहिंजे क़ुरान में बयान कई बस इहा असांखे ख़बर पई बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं सभु राज़ जो राज़ में रहियूं ए उम्मतीओ ए कलमे पढ़ण वारो तव्हांखे मञणो पवंदो जेको ॾेखारण वारे ॾेखारिया जलवा सैर कराइण वारे सैर कराया सैर करण वारे सैर कया असां आहियूं मञण वारा कहिड़ा कहिड़ा मञण वारा आहियूं मञंदो त फ़ाइदो पंहिंजो त वजे न मञंदो त होॾे कहिड़ी कमी ईंदी मञंदो त मोमिन थींदो न मञंदो त मुनाफ़िक बेईमान काफ़र मुनकिर बणजंदो तंहिंजे करे ज़िद हट होॾ छॾे चओ त असां मञोसीं जेके ज़िदीरा थींदा न जेके इनकार वारा थींदा से अबू जहल बणबा जेके इकरार वारा थींदा से अबू बकर सिद्दीक़ अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम में ये भी फरमायो आ त महबूब जेको दीदार असां तोखे ॾेखारियोसीं न इल्ला फितनतल लिन्नास इहो माण्हुनि जे लाइ आज़माइश ऐं इम्तिहान माण्हुनि जे लाइ परख आहे सचनि ऐं कूड़नि जी खोटनि ऐं खरनि जी मुनाफ़िकनि ऐं मोमिननि जी परख आहे मेराज वारो वाक़ियो मञण वारा मोमिन इनकार करण वारा मुनाफ़िक अल्लाह जो शुक्र आहे त हीअ जमायत अहले सुन्नत मञण वारी लक़द रआ मिन आयात रब्बिहिल कुबरा ॾिठई बिला शक ॾिठई अल्लाह जूं वॾियूं निशानियूं ॿी जाइ ते रब फरमाए ले नुरियहू मिन आयातिना असां मेराज इन जे करे करायोसीं सफ़र इन जे लाइ करायोसीं त पंहिंजूं के निशानियूं ॾेखारियूं के भला सभु न ॾेखारींदा जी के पूछो चई के जी माना है त सब न कुछ के माना कुछ अब जलसे वाला तमाम मां के मानू अचो माना सभिनी के सॾु न आहे न अब के त अचो स्टेज वारा के त लही वञो वेठो माना सब न लहण ये छो जने घुराई तो पो के जो शर्त छो लगाई
या बगाल समझण जी आहे के शयूं ॾिस बियूं आहिनि के ॿुध बियूं आहिनि के चख बियूं आहिनि खुशबू ॾिस बि न आहे खुशबू सिंघ बि समझो था न जेके शयूं ॾिसण सां ताल्लुक रखंदियूं हुयूं से ॾेखारी जेके सिंघण सां ताल्लुक रखंदियूं हुयूं उहे खुशबूयूं महबूब खे वास वठायूं जेके शयूं ॿुधण सां ताल्लुक रखंदियूं हुयूं ॿुधो था पिया भला मुंहिंजा लफ़्ज़ तव्हां ॾिठा आहिनि छा ॾिसो था मुंहिंजा लफ़्ज़ कारा आहिनि गोरा आहिनि ॻाढ़ा आहिनि फिका आहिनि नीरा आहिनि सावा आहिनि मुंहिंजा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि रंग कोन्हे रूप कोन्हे उन्हनि जो तव्हांखे जिस्म नज़र नथो अचे पर कन महसूस कनि था त को आवाज़ अची रहियो को सुरीलो आवाज़ हूंदो आहे त हियां ठरंदो आहे के प्यार वारे जो आवाज़ हूंदो आहे त हियां ॿुधंदो वञे दिलि ठरंदी वञे पर जेकॾहिं अणवणंदड़ माण्हू हुजे जंहिंखे दिलि न घुरे उहो जे ॻाल्हाईंदो त हुनजा लफ़्ज़ पिया कन खे रहड़ींदा खुरड़ींदा हियांव खे पिया चीरींदा ॻाल्हि सम्झो था न केॾे निशानियूं ॾेखारी माना जेके ॾिसण वारियूं से ॾेखारी जेके ॿुधण वारियूं से ॿुधाई के शयूं चख बियूं आहिनि के शयूं ज़ाइका बयान न कबा आहिनि ज़ाइका चखण सां महसूस थींदा आहिनि के शयूं महसूस कबियूं आहिनि हींअर थधड़ी हवा लॻे पई थोरो थोरो हल्को सीड़ो बि थिए सीउ नज़र न ईंदो आहे पर बदन महसूस कंदो आहे थधाणे नज़र न ईंदी आहे पर थधाणे महसूस थींदी आहे जेके शयूं महसूसात वारियूं हुयूं न उहे महबूब महसूस कयूं जेके शयूं ॾिसण वारियूं हुयूं से महबूब ॾिठियूं जेके ॿुधण वारियूं हुयूं से ॿुधई ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो भला जेके ॾिसण वारियूं शयूं न इहे ईअं जो ॾिठई त मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा अखि जेॾीमहिल जलवे खे ॾिसे पई न ॾिसण वारी जमाल खे ॾिसे पई त अखि हीअं बि न थी अखि छिंभई बि न अखि उन जलवे खां तजावुज़ बि न कयो तव्हां मूंखे ॾिसो था पिया मुंहिंजे पुठियों हिकिड़ो सुहिणो बोर्ड लॻो पियो आहे कपिड़ो लॻो पियो आहे पेनाफ्लेक्स उन ते कुझु लिखियल बि आहे पर जॾहिं तव्हांजो चहिरो मूंखे ॾिसे थो तव्हांजूं अखियूं मूंखे ॾिसनि थियूं त पोइ शइ तव्हांखे महसूस ई न थींदी मुरीद चवंदो पंहिंजो मुर्शिद साम्हूं हुजे त बसि ॿिए कंहिंखे भली पोयों को हुस्न आ जमाल आ सूं आ कमाल आ छा बि हुजे पर माज़ागल बसर जॾहिं मुश्ताक अख पंहिंजे महबूब जो जलवो ॾिसंदी आहे त उहा अख हेॾे होॾे न थींदी आहे अख तजावुज़ न कंदी आहे अख छिंभबी न आहे अख पिरीअ जे अख में अॼु अखियूं छॾियो मां यार जो दीदार कयां अॼु अखियूं छॾियो छिंभण मां यार जो दीदार कयां यार जो दीदार
क्या ओ सरदार जो दीदार क्या अजो क्यों चलियो छिभड़ो मोहब्बत सुर्खी तो पीती ना है तो के केड़ी खबर तो यार जो दीदार चाहती दो दीद यार में जरे लगे तो पो मां जागल बसरो वमा तगा जो मंजर किए थींदो आ या खबर उनन के पौंदी जे मोहब्बत दी चाशनी चखी चाक चखी का यार हा हाय हाय सुभान अल्लाह कोहे तूर ते बिगड़ो आशिक सडड़ा पियो करे रब अरिनी ए परवरदिगार मुखे देखा अंदुर इलैक चाहा तो मां तुझे नजर कया तोखे दिसा तुझो जलवो तकिया तुझी मिठी मिठी गुफ्तगू बुधा पियो तो तुसा कलाम कया तो पियो तुझो कलीम आया कलाम करे रहो आया पर मौला दिसा तोखे दिसा तुझो जलवो दिसा ये पर्दा हटा हिजाब हटा ये दूरियों खत्म कर मुखे पंजो हुस्न उलूहियत देखार पंजो जलवो हुस्न बेमिसाल आ तुझो दिसण सोचा सुभान अल्लाह रब फरमाए से लन तरानी सुभान तू दिसी न सगन मां त देखारिया मां सखी आया मां देखारण जे लाइ तैयार आया लन तरानी ये न थी त मां न थो देखारिया चई तूं ॾिसी न सघंदे सुभान अल्लाह तूं ॾिसी न सघंदे भला हाणे हीअं था कयूं हिन जबल ते था खणी तजली कयूं पोइ तूं जबल खे ॾिस सुभान अल्लाह दिल बदल फ़इन इस्तक़र्र मकानहु जेकॾहिं इहो जबल पंहिंजी जाइ ते बीही वियो त पोइ तूं मूंखे ॾिसी वठंदे जेॾीमहिल रब जबल ते तजली कई त जबल पुरसा मूसा साइका हज़रत मूसा बेहोश थी किरी हा सही हा सुभान अल्लाह वॾो शौक़ हुयुसि ॾिसण जो वॾो शौक़ हुयुसि ॾिसण जो वॾो इश्तियाक हुयुसि वॾो दिल में तांघ हुयसि त पंहिंजे रब जो जलवो ॾिसां पर जेॾीमहिल जलवो बेनकाब थियो उहो जलवो ज़ात जो न हुयो उहो जलवो सिफ़ात जो हुयो उहो जलवो रब जे सिफ़त जी तजल्ली हुई पुट तवज्जो आहे मुझे जी जॾहिं आयो न रब फरमाइस ईअं न पहिरीं 30 ॾींहं रोज़ो रख 30 ॾींहं रोज़ो रख बुख काट 30 ॾींहं मुसलसल रोज़े में रहियो 30 ॾींहं महीनो पूरो थियो रब फरमाइस न अञा 10 ॾींहं ॿिया बि मिलाइस 40 चिलो पूरो कर सुभान अल्लाह 40 ॾींहं पूरा कई वलम्मा जा मूसा लिमीकातिना जने असांजे उन वाइदे मुताबिक आयो चिलो पूरो करे आयो वकल्लमहु रब्बुहु अल्लाह ताला उन सां पंहिंजे पालनहार उन सां कलाम कयो गुफ्तगू कई मां उहा जाइ ॾिसी आयो आहियां अखियुनि सां उते राति बि रही आयो आहियां खुदा जाने तो सदियूं गुज़री वियूं आहिनि पर अॼु बि उते नूर वसे थो रात रहियुसि उते उहा रात मुझे जिंदगी जी अजीब रात हुई मुझे जिंदगी जी उहा यादगार रात हुई जेका तूर सेना जबल ते मां रात उन जाइ ते जिते मूसा अलैहिस्सलाम चिल्लो कमायो जिते वेही अल्लाह जी इबादत कई ऐं जिते रब सां कलाम कई अल्लाह जी ज़ात सां कलाम करण का मामूली ॻाल्हि त न हुई न जिते तजल्लियूं रब जूं पियूं या का मामूली ॻाल्हि त न हुई न अॼु बि उन जाइ ते नूर वसे थो पियो नूर वकल्लमहु रब्बुहु उन सां पंहिंजे पालनहार ॻाल्हायो
जिनमल ॻाल्हियूं हलनि पियूं गुफ्तगू हले पई काल रब अरिनी ओ मुंहिंजा परवरदिगार मूंखे ॾेखार पंहिंजो जलवो ॾेखार अंजुरु इलैक चाहियां तो तोखे ॾिसां तुंहिंजो जलवो पसां काल लन तरानी मूसा तूं ॾिसी न सघंदे तो में वह बर्दाश्त न है जो मुझो जलवो तके सगी वलाकिन इंजुर इलल जबल भला हाणे इन जबल खे ॾिस फ़इन इस्तक़र्र मकानहु जेकॾहिं जबल पंहिंजी जाइ ते बीही वियो इस्तक़रार सां करार सां बीही वियो फसौफ तरानी पोइ जल्द मूंखे तूं बि ॾिसी वठंदे फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जॾहिं उन जे परवरदिगार जबल जे मथां तजल्ली कई जअलहु दक्का जबल पुरसा पुरसा रेज़ा रेज़ा थी वियो वखर्र मूसा सइक़ा रुगी जबल ते जेका तजल्ली पई उन तजल्ली खे ॾिठी उहा ज़ात जी तजल्ली न हुई सिफ़ात जी तजल्ली सां जबल ते मूसा ते न मूसा जे मथां न मूसा जे वजूद ते न जबल ते तजल्ली पई खर्र मूसा सइक़ा हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो फलम्मा अफ़ाक जेॾीमहिल होश आयुसि उथियो काल सुब्हानक तुब्तु इलैक तुंहिंजी ज़ात खे पाक या मूं तौबा कई मूं बस कई मुंहिंजी ज़ारी आहे तौबा मुंहिंजी तुब्तु इलैक व अना अव्वलुल मोमिनीन पंहिंजी सारी उम्मत में पहिरीं पहिरीं माई मञण वारो आहियां मुंहिंजा मौला मूं तौबा कई हिकड़ी तजल्ली साब सिफत जी साब चपल ते पई मूसा तौबहूं कयूं पर हे त मंज़र ई अजीब आहे मा ज़ाग़ल बसर हिते खर मूसा वारी ॻाल्हि ई न आहे बेहोश थी किरण जी ॻाल्हि ई न आहे हीअं जो दीदल रलाए बीठो तजल्ली बि रूबरू साब ज़ात जी तजल्ली तू बंदू रूबरू आमो सामो बिल मुक़ाबिल आमो सामो ॾिसनि पिया मा ज़ाग़ल बसर अख टेड़ी न थी वमा तग़ा अख तजावुज़ न कयो अख जेका आहे सा छिंभी बि न इएं रूबरू जलवो ॾिसंदी रही तू बदी जमाल खूबी तू बदी जमाल खूबी बरतूर कर खरामी अरनी बगो यदा कस के बगुफ्तुलन तरानी महबूब तुम एड़ो त हसीन आई एड़ो त सुहिणो आई जे तूं तूर सेना जबल ते अचे बीही न त जंहिं मूसा खे चयो हो लंतरानी उहो पाण चवंदी त अरिनी या मोहम्मद मोहम्मद बीह त तुंहिंजो जलवो मां रब ॾिस तू बदी जमाल खूबी बरतूर गर खिरामी अरिनी बगो यदा कस कि बगुफ्त लंतरानी सुभान अल्लाह ये फर्क का कलीम जो ऐं हबीब ये फर्क का मूसा कलीमुल्लाह जो ऐं मुहम्मद हबीबुल्लाह जो चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या
सुभान अल्लाह जेके शयूं ॾिसण वारियूं से ॾिठूं इन्नहु हुव समीउल बसीर वो ही ॾिसण वारो वो ही ॿुधण वारो जेके शयूं ॿुधण वारियूं से ॿुधई फअौहा इला को वही कयई पंजे पाने के जेका वही करनी हुई जेके गालियूं चवणियूं से सुभान अल्लाह अल्लाह चयूं ऐं मदीने वारे निंड पजी आयो ये थद थी वध पर जेकी शयूं महबूब के रब के ॿुधाइणियूं हुयूं से ॿुधायई जेके ॾेखारणियूं हुयूं से ॾेखारियई जेके चखाइणियूं हुयूं से चखायई जेके महसूस कराइणियूं हुयूं से महसूस करायई हिकिड़ी हदीस तो पढ़ा ॿुधण जहिड़ी आहे मुस्नद अहमद बिन हंबल जिल्द 5 सुफ़ो 31 मजमउ ज़वाइद जिल्द 1 सुफ़ो 65 अल मुस्नदुल जामे जिल्द 9 सुफ़ो 540 इन्हनि टिनी किताबनि में हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत लम्मा कानतिल लैलतुल लती उसरिय बी फीहा साईं फरमाइनि था जॾहिं उहा रात हुई जे रात में मूंखे सैर कराया विया हुया उहा सैर वारी रात मेराज वारी रात उहा सफर वारी रात उहा मुशाहिदन वारी रात अतत अलैय राइहतुन तय्यबतुन साईं फरमाइनि था हिकिड़ी जाइ तुंहिंजो गुज़रियुसि त सुरहाण ऐं खुशबू मूंखे महसूस थी रब फरमायो न त मिन आयातिना कुझु आहे तूं ॾेखारी कुझु आहे तूं वरी सिंगाई साईं फरमाइनि था त मेराज वारी रात अतत अलैय राइहतुन तय्यबतुन वणंदड़ पाकीज़ा के खुशबू मोटाई महसूस कयम खुशबू सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीनो ॾिसिया खुशबूयूं सिंगिया जे गली में गुजरंदे न हिकिड़ी नई खुशबू तोखे महसूस सुभान अल्लाह फकुल्तु या जिब्रील मा हाज़िहि राइहतु तय्यबा मूं चयो जिब्रील हेड़ी सुरहान हेड़ी पाकीज़ा हेड़ी वणंदड़ खुशबू मूं अॻु न महसूस कया ओ जिब्रील हीअ छाजी खुशबू या फ़क़ाल हाज़िही राइहतु फिरऔन व औलादिहा ओ सुण हबीब हीअ जेका खुशबू आई आहे इहा बीबी माश्ता ऐं उन जे बचड़नि जी सुरहान तव्हांखे महसूस थी माश्ता माश्ता अरबी में सरबुआ कंगे ॾियण वारी औरत खे फिरौन जी धीअ फिरौन जी शहज़ादी फिरौन पाण खे सॾायो हो अन रब्बुकुमुल आला वॾो रब मां आहियां मुंहिंजी पूॼा कयो मूंखे ख़ुदा मञो वॾो रब मां आहियां
पर उन्हें फिरौन जे घर में हिकड़ी मोमिनियाणी रहंदी हुई जे हजरत मूसा ते ईमान आंदो हुयो जे पंहिंजे रब वहदहू ला शरीक के महबूद मञो हुयो सारी कौम फिरौन के सजदा कंदी हुई पर उहा बानड़ी फिरौन जी न्याणी जी खिदमतगार नौकरियाणी हुई फिरौन जी धीउ खे कंगो ॾींदी हुई उन जा वार संवारींदी हुई उन जे वारनि जूं सफ़ाइयूं कंदी हुई उन खे वारनि खे सिंगारींदी संवारींदी हुई रुगे वारनि जी खिदमत ते उहा नौकरियाणी जुदा बीठल हुई सुभान अल्लाह साईं फरमाइनि था जिब्रील चयो या रसूल अल्लाह हीअ जेका खुशबू तव्हां सिंघी आहे या सुरहाणे उन बीबी माश्ता ऐं उन जे बच्चनि जी खुशबू आहे मुडे ध्यान आहे के माण्हू मंझ अचे पूए बहार जी कन माण्हुनि में खुशबू ईंदी आहे कन माण्हुनि में बदबू ईंदी आहे हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा भई मैं दुआ बेठा मंगदा अल्लाह करे कोई दुनियादार मैं करे ना आवे भई इन्हां दे विचों दुनिया दी बदबू अफूनत आंदी है हाँ सही हाँ ये अंदर वारा कन्न हुजन अंदर वारो नक हुजे त मुंहिंजा दोस्तों कन माण्हुनि में खुशबू हूंदी आहे कन माण्हुनि में बदबू हूंदी आहे तॾहिं भिटाई फरमायो त माण्हू सभु सुहिणा पखी सभु हंज के माण्हूअ मंझ अचे बूए बहार जी माण्हू सभु सुहिणा यार पखी सभु हंज के माण्हूअ मंझ अचे बूए बहार जी जेकी अल्लाह जी इबादत कंदा आहिनि जेकी पंहिंजा सीना साफ़ रखंदा आहिनि कुदूरत खां कीने खां बुग़्ज़ खां दुनिया जी मोहब्बत खां जिन जा सीना साफ़ हूंदा आहिनि उन्हनि जे अंदर मंझां खुशबू ऐं सुरहाण ईंदी आहे ख़ुदा ॼाणे उहे मरी वेंदा आहिनि उन्हनि जे कब्र मां बि खुशबू ईंदी आहे उन्हनि जे मज़ार जी मिटीअ मां बि सुरहाण ईंदी आहे हजरत ज़ैद बिन हारिसा मौत वारी जंग में शहीद थिया अॼु 1,500 साल गुज़रिया आहिनि मां उर्दन जे मुल्क में वियुसि मौत जे मैदान ते हजरत ज़ैद जी मज़ार मूं वञी अखियुनि सां ॾिठी मूं सां गॾु जमायत हुई ख़ुदा जी इज़त जो कसम आहे जेॾीमहिल हजरत ज़ैद जी कब्र ते पहुतासीं त कब्र मंझां खुशबू सुरहाण पई अल्लाह जो कसम खणी थो चवां मूं पंहिंजी ज़िंदगी में अतर खुशबू सेंट परफ्यूम हज़ारे खुशबूयूं सिंघियूं आहिनि पर जेका करमुला खे सुरहाण ज़ैद बिन हारिसा जे मज़ार मां आई अहिड़ी सुरहाण मूं ज़िंदगी में अॼु ताईं न सिंघी उते फौजी बीठा ड्यूटी ते उर्दन जा फौजी बीठा हुया उन्हनि चयोसीं असां नंढपण खां वठी जॾहिं तुर अखियूं खोलियूं थो असां मौत जे शहर जा रहवासी आहियूं असां नंढपण खां वठी इहा खुशबू सिंघंदा था अचूं अॼु ताईं इहा खुशबू ख़तम न थी आहे के माण्हू चवंदा आहिनि त तव्हां सेंट था लॻायो परफ्यूम था लॻायो मकानी माण्हू खुशबू था लॻाए वञनि पर मां हितां जो रहवासी आहियां मां कसम खणी थो चवां त सारी ज़िंदगी इहा खुशबू असां सिंघी आहे ख़तम न थी आहे
उन्हनि जे कब्रुनि मां बि खुशबू ऐं सुरहान ईंदी आहे। मदीने शरीफ में हज़रत शेख अली कुरैज़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम जाफर सादिक जे औलाद मंझा हुया। उन्हनि जी मज़ार जी मां पाण ज़ियारत कई। नचदियुनि बंदि करे छॾी, चौधारी बंदि हुजे, हिकिड़ो नंढड़ो सोराख़ हुजे बसि, सफ़ा इन आङिर जेतिरो एतिरो नंढड़ो सोराख़ हुजे, उतों हीअं करे माण्हू ॾिसनि पिया, मज़ार बि नज़र पई अचे, पर जेॾी महिल हीअं मुंहुं अखि वेझो कई त ख़ुशबू अचणु शुरू थी। जीअं अंदरां हवा निकिरे पई, ख़ुदा ॼाणे उन हवा मां अहिड़ी सुरहान पई अचे जो मुंहिंजी दिलि ठरी पई, हियां ठरी पियो, रूह खे, क़ल्ब खे, बातिन खे, मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खे राहत ऐं सुकून। मदीने वारनि ॿुधायो साईं हिते कंहिं सेंट परफ्यूम न हारिया, पर राति जो ॾींहं जो जेॾी महिल जो इतों इन नंढड़े सोराख़ मंझां इहा हीर हवा घुलंदी आहे, उन मां सुरहान पई ईंदी आहे, पई ईंदी आहे। दलाइलुल ख़ैरात लिखण वारो अल्लामा जज़ूरी रहमतुल्लाह अलैह, मुंहिंजा दोस्तो 60-70 सालनि खां पोइ उनजी मज़ार क़ब्र खे खोलियूं। जीअं ही क़ब्र खे खोलियूं त जीअं मिट्टी निकिरे पई त उन मां मुश्क खां वधीक सुरहान पई अचे, मिट्टी बि खुशबू आहे। सारी रात जागी जन पढ़ी सुबहान, उन्हनि जो अब्दुल लतीफ जे मिट्टीअ लधो मान, उन्हनि जो अब्दुल लतीफ जे वञी मिट्टीअ लधो मान, कोड़े कन सलाम अचो आतण उन जे। रब खे रिझाइण वारा, पंहिंजे मालिक जी फर्मा बरदारी करण वारा, जेॾी महिल मरी वञनि त उन्हनि जे क़ब्रुनि में बि अल्लाह ताला उन्हनि जे मिट्टीअ खे बि ख़ुशबूदार बणाईंदो आहे। मिस्कीन शरीफपुर में वियुसि, मिस्कीनपुर शरीफ में मुझे मुर्शिदन जा मुर्शिद हजरत महबूब इलाही जा मुर्शिद पीर मिठा साईं जा मुर्शिद हजरत फजल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह। कच्ची मिट्टी जो हीअं गारो थियल मज़ार जे मथां, खुदा जाने रात जे वक्त में मूं वञी क़ब्र शरीफ जो दरवाजो खोले वञी ज़ियारत कई त साईं जे क़ब्र जी मिट्टीअ मज़ा बि मूंखे खुशबू ऐं सुरहान। साईं फरमाइनि था त जिब्रील मूंखे चयो, हाज़िही रायत माशतत इब्नत फिरऔन, या रसूल अल्लाह हीअ जेका खुशबू तव्हांखे आई आहे इहा बीबी माशता ऐं उन जे बचड़नि जी खुशबू आहे जेका तव्हां महसूस कई आहे। कुल्त वमा शानुहा, ओ जिब्रील बीबी माशता जो किस्सो माण्हू चवंदा आहिनि त किस्सा वाक़िया दास्तान छो था बयान कयो, जिब्रील खे हुज़ूर था फरमाइनि त जो किस्सो त मूंखे ॿुधाए। जिब्रील किस्सो बयान करे मदीने वारो ॿुधे, अल्लाह वारनि जा किस्सा ॿुधो, तव्हांजे दिलुनि खे ईमान खे ताज़गी मिलंदी। अल्लाह वारनि जा किस्सा, अल्लाह जे प्यारनि जूं ॻाल्हियूं तव्हांजे कुवत खे कवी कंदियूं, तव्हांखे दीनदारी में हिम्मत ॾियारींदियूं। साईं फरमाइनि था जिब्रील मूंखे बीबी माशता जो किस्सो बयान करे ॿुधाए। मेराज जो सफ़र हले पियो, समझो था कोन था समझो, मेराज जो सफ़र हले पियो, जिब्रील हुजूर सां गॾु हले पियो। साईं फरमाइनि पिया त जिब्रील सफ़र हले पियो, कुझु किस्सो त ॿुधाए बीबी माशता जो।
जी सुरहान सिंगी तो इन जो किस्सो भी ॿुधाए जिब्रील चयो पैनाहिया तू मश्त इब्नत फिरऔन ज़ात यौमिन या रसूल अल्लाह या माई बीबी माश्ता हुई हिकड़े ॾींहुं फिरौन जी धीउ खे कंगो पई वारन खे ॾे इज़ सकततिल मिद्रा मिन यदैहा या कंगो ॾींदे कंगी हेठि किरी पई कंगी हेठि किरी पई त बीबी माश्ता कंगी खई ऐं चवण लगी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह जी वाह सही वाह या मोमिनन जी निशानी तो काशे खणो त चओ काशे रखो त चओ काशे खाओ त चओ काशे पियो त चओ बिस्मिल्लाह अल्लाह जे नाले सां जेका शे तव्हां रखंदो खणंदो अल्लाह ताला तव्हां जे हर शे में बरकतूं नाज़िल फरमाईंदो कंगो ॾींदे जो कंगो किरी पियो न बीबी साण कंगो खयो चई बिस्मिल्लाह फकालत लहा इब्नत फिरऔन अबी फिरौन जी धीउ चयसि त मुझे बाबे जो नालो वरतो दई वो महबूद आ वो रब्बा सभिनी जो उन जो नालो वरतो दई कालत ला चई पिणे के मारे को मञाई कोन थी ला न न न न तुंहिंजो पीउ रब नाहे वलाकिर रब्बी व रब अबी किल्ला मुंहिंजो रब ऐं तुंहिंजे फिरौन जो रब उहो आहे जेको सारी काइनात जो रब आहे फिरौन हरू भरू मुंझी पियो आहे गुमराह थी वियो आहे पाण खे रब थो सॾाए रब त उहो आहे जेको सारी काइनात जो मालिक ऐं ख़ालिक आहे क़ालत उख़बिरहु बिज़ालिक फिरौन जी धीउ चयो हुई बि का चंडरी वाह सही वाह चई मां तुंहिंजी ॻाल्हि बाबे खे ॿुधायां त तूं बाबे खे रब नथी मञी वरी ॿियो को रब अथई न पिणे खे कोन थी मञां मुंहिंजो रब उहो आहे जंहिंजो तौरात मूसा कलीमुल्लाह पढ़ी ॿुधाईंदो आहे चई बाबे खे ॿुधायां ॿुधाइणो अथई त भली ॿुधाईसि जंहिंजे ॿुधाईंदीसांस त तोखे सज़ा ॾींदो चई जे रब जे ख़ातिर सज़ा मिली त क़बूल कंदसि जीअं जो छोरी उथी न फिरौन जी धीउ वञी चई बाबा हे ॾिस न हे घर असांजे में रही पई आहे नौकरियाणी मुंहिंजी मुंहिंजो कंगो ॾियण वारी वरी तोखे रब नथी मञे चई मां मूसा जे रब खे थी मञां घुराईंसि फदाहा घुराईंसि या फुलानत इन लके रब्बन गैरी ओ फलाणी ओ माश्ता मुखों सवा ॿियो को तुंहिंजो रब आहे छा कालत नाम कि हाओ मुंहिंजो रब ॿियो आहे तूं मुंहिंजो रब नाही मुंहिंजो रब रब्बी व रब्बुकल्ला मुंहिंजो रब उहो आहे जेको तुंहिंजो बि रब आहे जहान वारनि जो बि रब फअमर बिबकरत मिन नुहासिन फउहमियत चई त वॾी देग खणी अचो ट्रामे जी फिरौन चयो ट्रामे जी देग खणी अचो पोइ छा कयो उन में पाणी विझी उनखे तपायो बड़कायो गरम कयो जेॾीमहिल फिरौन जो हुकुम मिलियो ट्रामे जी देग तपी वई पाणी बड़कण लॻो सुम अमर बिहा अन तुलका हिय व औलादुहा फीहा उन माई माश्ता के ट्रे
बारड़ा होया चई त हाणे इने ततल बड़कंदड़ पानी में इने मास्ता के भी विछोस इने जे टिनी बारन के भी इने में विछो त रथ जन बड़कन पानी में विझ उछलायोस ईमान वारन ते इम्तिहान भी ईंदा आहिनि परखण फिरौन चयोस तैयार आहीं या तैयार आया मरंदस सड़ंदस पर पंहिंजो रब न छॾींदस पंहिंजे रब जो दीन न छॾींदस मूसा जी गुलामी न छॾींदस वदा ओ मिठा ओ मुंहिंजा भाउ हीअ औरत जे मूसा जो कलमो पढ़ियो आहे तूं त मर्द आहीं ऐं तू मूसा जो कलमो पढ़ण वारो नहीं तू मोहम्मद अरबी जो कलमो पढ़ण वारो ओ मुजादा ये मूसा जी उम्मत यानी मूसा जे कलमे पढ़ण वारी आ फिरौन तो चवे से भला का हाजत जरूरत हो जी तो बुधाए मरी थी सड़ी थी का जरूरत हो जी तो बुधा कि इन्नली इलैक हाज हां फिरौन मुझे हिकड़ी हाजत है मुझे हिकड़ी जरूरत है काल वमा हाजतुके तुझी हाजत केड़ी है जरूरत केड़ी है बुधा काल तुहिब्बु अन तजमा इज़ामी व इज़ाम वलदी फी सौबिन वाहिदिन व तदफिनना ओ फिरौन जेरी मल मुझा ही बचड़ा नंढड़ा मुझी ही न्याणी नंढड़ी जेरी मल असा सभई रथ जी वणू असा जा जिस्म इने पाह में ततल पानी में गरी वजन असा जो हड्डियों बाकी बचन पो हिय कजा जो असा जो हड्डियों मुजू हड्डियों मुझे बचन जो हड्डियों गड हिकड़ी कब्र में पूरे छड़ जा बस ये मुझे हाजत या मुझे जरूरत आ जो असा जो हड्डियों हिकड़ी जाए ते दफन कजा हिकड़े कपड़े में थी सौबिन वाहिद हिकड़े कपड़े में हड्डियों बेड़े हिकड़ी कब्र में पूर जाए या मुझी हाजत आ वो फिरौन पंहिंजा वज़ीर मुशीर सब गॾु कया माण्हू मजमू गॾु कई कि हाणे तमाशो ॾिसो हिन माई खे जेका मूंखे रब नथी मञे इनखे अॼु मां सज़ा थो ॾियां फअमर बिऔलादिहा फउल्कू बैन यदैहा वाहिदन वाहिदा फिरौन हुकुम ॾिनो माई खे साम्हूं देग जे बिहारियो इन जा बारड़ा हिकड़ो हिकड़ो करे बाह में विझो त ये ॾिसे अखियुनि सां बच्चन खे सड़ंदे ॾिसंदी अमड़ जो रूह आ बच्चन खे जलंदे ॾिसंदी मूसा जे रब खे छॾे मूंखे रब ज़रूर मञंदी उहा बानी थी चवे ओ फिरौन ही त टे मुंहिंजा बचड़ा न्याणियूं में पर सॼी दुनिया जा मर्द औरतूं मुंहिंजा पुट न्याणियूं थी वञनि मुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं मारी ने बाह में साड़ी ने पर पंहिंजे बचन जे करे मां पंहिंजे मूसा जो रब न छॾींदसि दीन न छॾींदसि अल्लाह अल्लाह अज मोहम्मद करीम जी उम्मत यानी थी सदाए ऐ बाजार में भी थी चवे मेरा जिस्म मेरी मर्जी मुझो जिस्म मुझी मर्जी आ मुड़स मां बार जणिया मुझी मर्जी आ पंजन तीन मर्दन मां बार जणिया मुझी मर्जी आ
मुहम्मद जी उम्मत यानी सदाए खुदा जाने मुझे मल ये पेनाफ्लेक्स दिठा उन्हनि जे हथन जा प्ले कार्ड मूं ॾिठा मुझी दिल रत रोयण लगी छाही मुहम्मद जी उम्मत यानी सदाइण वारी आ तुझी गैरत काॾे वई ओ अम्मा तुझी हमीयत काॾे वई तुझो वो जज्बो ईमान वारो काॾे वियो मुसलमान सदाई थी मदीने वारे जी उम्मत यानी सदाई थी हेॾे निहार बीबी माश्ता जेका मूसा जी उम्मत यानी आ फरमाए थी त मुंहिंजा बच्चा मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं बाह में सड़ी वञनि पर मुहम्मद पंहिंजे मूसा जे दीन खे मां टिको न लाईंदुसि मूसा जे दीन खे न छॾींदुसि ये मूसा जी उम्मत यानी आ ओ अम्मा तू त मुहम्मद करीम जी उम्मत यानी आई तुके ज़ेब न थोड़े ये बेहयाई जा लफ्ज़ ये बाड़ा बोल तुझे ज़बान ते ठहन न था तू ही चो तमा मुहम्मद जी गुलाम या मदीने वारे जो दीन सुन्नत शरीयत न छड़ींदुसि ओ मुझी मां मोमिने अधी थी उसियाणी विसार जे न रब खे न वेच बेगाणी मुझी मां जी जले अधी थी उसियाणी आखिर मौत माई मथे ते जुईंदुई सुन जे सफर ले कमाए वठ तू हाणी मुझी मां मोमिने अधी थी सियाणी ओपड़ पंज वक्ती कज़ा की न कर तू अमर दिल साण मंझ तू पढ़ी वई जॾहिं खुद नबीअ जी नियाणी ओ नबीअ जी नियाणी मुंहिंजी मां मोमिने अधी थी सियाणी मुझा दोस्तों बाह बड़के पई पानी उबारा पियो ॾे पोइ हीअं कयूं जो हिकिड़ो पुटड़ो नंढड़ो बचड़ो मां जे साम्हूं उन बड़कंदड़ उन ड्रामे जी देग जेॾी महिल चलण लॻो बच्चो बाह में बड़कण लॻो मां जे अखियुनि निगाहुनि में पंहिंजे बच्चे जी चीख ऐं पुकार पई अचे त अमड़ मुर्गी पई चवे त फिरौन बच्चा कुर्बान कंदसि पर पंहिंजे मूसा जो दीन न छॾींदसि पंहिंजे रब जो दर न छॾींदसि हज़ारनि गमने में ॾिनुम मुस्कुराए सजण ताईं सिरड़ो छॾियो में सहाय सजण ताईं सिरड़ो छॾियो में सहाय हज़ारनि गमने में ॾिनुम मुस्कुराए सजण ताईं सिरड़ो रहे शान दिल पर सदाई सलामत कुर्ब में कबूली असां क़यामत ॾिसी यार खे सभु छॾ में ग़म भुलाए ॾिसी यार खे सभु
किसी यार के सब छठ में गम भुलाए हजार में गमने में दिन मुस्कुराए सजन ताई सिरड़ो न छड़बो प्रिय जो पनारो रुसे भल सजो दे उसारो न छड़बो प्रिय जो पनारो रुसे भल सजो दे सारो सवा सिक सजण जे छॾ में सब जलाए सवा सिक सजण जे मुंहिंजा दोस्त ही औरता पर जंहिंजे सीने में ईमान जे मूसा जो कलमो पढ़ियो बच्चो निगाहुनि जे साम्हूं चली रहियो पंहिंजे बच्चे जी चीखो पुकार ॿुधी रही पर चेती ओ फिरौन बच्चा कुर्बान कंदसि जान कुर्बान कंदसि पर पंहिंजे रब जो दर न छॾींदसि मूसा जो दीन न छॾींदसि वरी ॿियो ॿारड़ो बाहि में विधो वियो ॾिसे बीठी बच्चो चले पियो अम्मा है साईं अम्मा जे दिल में जेका पंहिंजे बच्चनि सां शफ़क़त ऐं प्यार हूंदो पर अॼु मां जी ममता मूसा जे दीन तां कुर्बान पई थिए ॿियो बच्चो बि सड़ी वियो मुझा दोस्तों वरी टियों ॿारड़ो नंढड़ी न्याणी हुई जेका थंज प्याक हुई इला सबियन लहा मुर्दैन व थंज प्याक नंढड़ी ॿारड़ी हुई जेॾी महिल उन्हे खे बाह में उछलाइण लगा त अमड़ जे मन में उहा मां जी ममता मौजू मारण लगी जेॾी महिल अमड़ जे अज़्म में थोरो लफ़्ज़श आई त जेका उहा नंढड़ी थंज प्याक ॿारड़ी उछलाइनि पिया उन थंज प्याक ॿार ॻाल्हाईंदो नाहे पर उहा ॿारड़ी ॻाल्हाइण लॻी या उम्मह इक्तहिमी फ़इन अज़ाब दुनिया अहवन मिन अज़ाबिल आखिरते ओ अम्मा मुझी अम्मा दिलगीर न थी जाए मता हीणी बोली थई मता दीन में लग़्ज़श खाधी थई अम्मा दुनिया जो अज़ाब सोलो आखिरत जो अज़ाब ॾाढो ॾुखियो ओ अम्मा बस थोरो सब्र कजाए जी जल तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुलिया पिया आहिनि उहा थंज प्याक बचड़ी ॻाल्हाए चवण लॻी त अम्मा ओ दिलगीर नथी मुंहिंजी जी जल होरे निहार बेहश्त जा बाग तुंहिंजे लाइ सिंगारिया पिया आहिनि जन्नत में तुंहिंजो इंतज़ार थी रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों हज़रत इब्न अब्बास तो फरमाए तकल्लम अरबातुन सिगारुन
दुनिया में 4 नंढड़ा ॿार अहिड़ा थिया आहिनि जिन नंढपण में ॻाल्हायो आहे। ई सभनो मरियम अलैहिस्सलाम पहिरियों हज़रत ईसा नंढपण में ॻाल्हायो व साहिब जुरैजिन ऐं जुरैज आबिद जो शाहिद ॿारड़ो उन बि नंढड़ाइप में ॻाल्हायो हो। यूसुफ जे शाहिदी ॾियण वारे नंढड़े ॿार बि ॻाल्हायो हो। वब्नु माशतत बिनत फिरऔन ऐं माश्ता फिरौन जी न्याणी जे कंगे ॾियण वारी खादम्याणी जे इन ॿारड़ी बि नंढपण में ॻाल्हायो हुयो। मां खे दिलासा पई ॾिए त अम्मा दिलगीर न थी, रब तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। ओॾी महिल मां मुर्गी चवण लॻी फिरौन भली हाणे मूंखे बि जलाए छॾे, पर तुंहिंजे अज़ाब खे ॾिसी करे मां पंहिंजे रब जो दर छॾण वारी न आहियां। हज़रत मूसा जे दीन तां फिरण वारी न आहियां। साईं फरमाइनि था त पंहिंजे बच्चनि सूदी उहो फिरौन जो अज़ाब क़बूल कयई, पर पंहिंजो दीन न छॾियई, पंहिंजो मज़हब पंहिंजे नबी जी ग़ुलामी न छॾियई। साईं फरमाइनि था त मेराज वारी राति उन बीबी माश्ता ऐं उन जे बच्चनि जी ख़ुशबू उन जे कब्र मां निकिरी रही हुई, जेका मुहम्मद करीम सिंघी उहा सुगंध ऐं सुरहाण अॼु बि उन जे मज़ार मां अची रही आहे। जंहिंजी मज़ार खे रब जन्नत जो बाग़ बणाए छॾियो आहे, जंहिं मूसा जे दीन जे लाइ पंहिंजा बच्चा पंहिंजो सिर कुर्बान करे वई, पर पंहिंजो दीन न छॾियई, इस्लाम न छॾियई, हज़रत मूसा जी ग़ुलामी न छॾियई। मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं भेनरूं, अॼु तव्हां पंहिंजे हियाव ते हथ रखी मूंखे जवाब ॾियो, उहा मूसा जी उम्मतियाणी हुई, तूं कंहिंजो उम्मती आहीं? जवाब ॾे। छा हिकिड़ी औरत जेतिरो बि तो में जज़्बो इश्क जो न आहे? औरत पंहिंजा बच्चा कुर्बान थी करे, पंहिंजो सिर कुर्बान थी करे, पर मूसा जो दीन न थी छॾे। अॼु तोखे सिर कुर्बान करणो नाहे, अॼु तोखे माल कुर्बान करणो नाहे। नमाज़ जो हुकुम थो मिले त नमाज़ नथो पढ़ी, ॾाढ़ी जो हुकुम थो मिले ॾाढ़ी नथो रखी। ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी भेण, तोखे क़ुरान थो फरमाए, तोखे नबी सुल्तान थो फरमाए, मदीने जो ताजदार थो फरमाए त हे ईमान वारियूं, तव्हां पर्दे सां रहो, सत्र सां रहो, इफ़त ऐं पाक दामनी सां रहो, पंहिंजे बदन खे पंहिंजे मुड़ुस खां सवा इहा मुड़ुस जी अमानत आहे, हिन में ख़यानत न कयो, ॿियनि जे साम्हूं पंहिंजे हार सिंगार खे ज़ाहिर न कयो। छा तव्हां उन बीबी माश्ता जेतिरो बि ईमान तव्हां में न आहे, जे पंहिंजे नबी जे ग़ुलामी में पंहिंजो सिर बच्चा कुर्बान कया? छा मुंहिंजूं अमड़ियूं, मुंहिंजूं भेनरूं, छा तव्हां बीबी माश्ता वांगुरु पंहिंजे नबी जे दीन ते अमल करे ॾेखारींदो या न ॾेखारींदो? मर्द औरतूं मुस्तफा करीम जे कलमे पढ़ण वारा हड़ई ऐलान कयो, सिर जिंद जान कुर्बान कबी, पर मदीने वारे जी ग़ुलामी न छॾी। औरत घिटियुनि ऐं बाज़ारुनि में इहे मार्च करण ऐं जुलूस कढण जी हक़दार न आहे। औरत घर में वेही अल्लाह जी इबादत करे, इहा वधीक औरत जे लाइ अहम ॻाल्हि आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त ए अली ॿुधाए त औरत जे लाइ भली ॻाल्हि कहिड़ी आहे? हज़रत मौला अली फरमाए त ओॾी महिल मूंखे ज़हन में न आयो त मां कहिड़ो जवाबु ॾियां, ख़ामोश रहियुसि। मोटी आयुसि त बीबी फातिमत ज़हरा खे चयुमि, अॼु हुज़ूर जन मूंखां हीअ ॻाल्हि पुछी हुई त बीबी साईं फरमाए त अली तूं मुंहिंजे बाबा साईं खे हीअं चवी हा न त औरत जे लाइ भली ॻाल्हि आहे, या घर जो तरो या क़ब्र जो तरो, या घर जे तरो या
कब्र जो तरो ये बगारियूं औरत जे लाइ भलियूं आहिनि ॿिन्ही मां हिकिड़ी शइ हुजेसि या घर जो तरो या कब्र जो तरो हज़रत अली से वरी मोटी आयो या रसूल अल्लाह तव्हां मूंखां हिकिड़ो सुवाल कयो हो मां जवाब न ॾिनो पोइ तव्हांजी न्याणी साम्हूं ही ॻाल्हि कई बीबी फातिमत ज़हरा ही जवाब ॾिनो आहे त औरत जे लाइ भली ॻाल्हि आहे या घर जो तरो या कब्र जो तरो साईं फरमाइनि था मुर्की फरमाइनि था त हे अली फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे फातिमा उहा ॻाल्हि चई आहे जेका मूं मुहम्मद जे दिलि में हुई इफ़त ऐं पाक दामनी हया ऐं पर्दो सतर इहो औरत जो सिंगार आहे इहो औरत जो मुंहिंजा दोस्तो औरत जो शान आहे पर्देदारी पंहिंजे घर में रहणु इफ़त ऐं पाक दामनी सां रहणु ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो पाकिस्तान इस्लामी जमहूरियत पाकिस्तान इस्लामी जमहूरियत पोइ में इस्लाम असांजे वतन जो नालो ई आहे इस्लामी जमहूरियत पाकिस्तान पाकिस्तान पोइ जमहूरियत पोइ इस्लाम अॻु में आहे हे मुल्क ठहियो आहे इस्लाम जे नाले ते इंशाअल्लाह इस्लाम हिते ज़िंदा आहे ज़िंदा रहंदो ऐं असां पंहिंजे खून जे कतरनि सां इस्लाम जे अहकाम जी हिफ़ाज़त कंदासीं अल्लाह जे हुदूद जी हिफ़ाज़त कंदो भाइरो भेनरो मर्दो औरतूं मुस्तफा जे कलमे पढ़ण वारो अॼु ऐलान कयो त असां इन बेहयाई जे ख़िलाफ़ सीना सुपर थींदासीं असां दीन खे दाग़ न लाईंदासीं ये किराए जूं जेके चंद औरतूं आयूं आहिनि उहे हिन पाकिस्तान जे पाक मुआशरे खे इंशाअल्लाह ताला दाग़दार थियण न ॾींदासीं सब खां अवल पंहिंजे घर में सतुर रखो पर्दो रखो पंहिंजा नंग न्यायूं पंहिंजा बच्चा उन्हनि जे लाइ सतुर ऐं पर्दे जो इहतमाम कयो इफ़त ऐं पाक दामनी पंहिंजे बच्चनि खे सेखारियो तव्हां मां कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही हर हिकु धनार आहे हर हिकु खां पंहिंजे धन जे बारे में पुछाणो थींदो हर फकीर हर मुसलमान हर मोमिन पंहिंजे घर में सतुर ऐं पर्दो रखंदो छा था चओ ॻाल्हायो ॻाल्हायो ईमान जी कुवत सां ॻाल्हायो हीणी न ॻोल्हियो मर्द आहियो मर्दनि वारो जवाब ॾियो मूंखे पुष्टन मुरीद न खपे मुंहिंजो मुरीद उहो आहे जेको बहादुर थी मैदान में लहे जोगी थिया त सौ सिर मथे सी मत भजी परे थी मत लांगोटिया बि लॼाई फकीरनि खे लॼाइजे न फकीर थियो आई त थी ॾेखार मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण जे मुरीदियाणी आहीं त मुरीदियाणी थी ॾेखार सतुर हुजे पर्दो हुजे धारे मर्द जे साम्हूं ज़ाहिर थियणो न आहे या अय्युहन नबी कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन्न मिन जलाबीबिहिन ए मुंहिंजा महबूब पंहिंजे न्याणियुनि खे चओ पंहिंजे घर वारियुनि खे चओ ऐं जन बि तुंहिंजो कलमो पढ़ियो आहे तो ते ईमान आंदो आहे उन्हनि हड़नी मोमिनियाणियुनि खे बि चओ छा चई न युदनीन अलैहिन्न मिन जलाबीबिहिन जेॾीमहिल घरनि खां निकिरनि थियूं त पंहिंजूं चादरियुनि जा पलव लड़काए पंहिंजे चेहरनि खे ढके सतुर ऐं पर्दो करे निकिरनि वला युबदीन ज़ीनतहुन्न पंहिंजो हार सिंगार ज़ाहिर न कनि धारियुनि मर्दनि जे अॻियां जेके हुस्न ऐं जमाल खे ज़ाहिर न कनि पंहिंजी ज़ेब ऐं ज़ीनत खे धारियुनि मर्दनि खां लिकाइनि इहो हुकुम ॾे पंहिंजे उम्मतियाणियुनि खे
अल्लाह अमर कयो मदीने वाले साईं अमर पहुंचायो। हाँ मूसा जी उम्मत यानी बच्चा कुर्बान करे सके थी पर पंजो दीन नथी छड़े सके त छा तू मोहम्मद करीम जो गुलाम पंजो दीन छड़े ॾींदे छा? पंजो इस्लाम छड़े ॾींदे छा? पंजो दीन के दाग लाइंदे छा? हाँ इंशाअल्लाह अमल करे ॾेखारींदा इंशाअल्लाह अमल करे ॾेखारींदा। पंज वक्त नमाज पढ़ंदव, घर में सतुरई पर्दो रखंदव, गुनाहनि खां बुराइयुनि खां बेफरमाइयुनि खां बचण जी कोशिश कंदव। मां ईअं नथो चवां त तुंहिंजो जुनेद बगदादी थी वञे या तुंहिंजो श्री शक्ति बणिजी वञे, पर जेतिरे क़दुरु थी सघे पाण खे गुनाहनि खां बचाईंदे, बुराइयुनि खां बचाईंदे, नेकी जे रस्ते ते हलंदे तुंहिंजी दुनिया में आबाद, तुंहिंजी आख़िरत बि आबाद। अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। ही किताब नओं आयो आहे ज़िंदगीअ जा रंग। ही मुंहिंजी डायरी आहे, मुझे सजे साल जा सफर देश परदेश मूं कीअं साल गुज़ारियो आहे हिन में लिखियो आहे। ऐं मूंखे फ़क़ीरनि खां कहिड़ा कहिड़ा मुतालबा आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हांखो शिकायतूं आहिनि, तव्हां मूंसां सुठो कोन था हलो। मां हिन में लिखियो आहे मूंखे जेके तव्हां खां शिकायतूं आहिनि पढ़जो ऐं उन्हनि ते अमल कजो जी। अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां खे ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल फरमाए। रब शाल सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह इन सारी जमात राज़ी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं। असां सभिनी जे हाल ते रहम करम कर। उहे कम करा जिन में तू राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी। मौला पंहिंजे हबीब जी सारी उम्मत ते राज़ी थी। महबूब जा उम्मती जिते रहनि था उन्हनि खे शाद ऐं आबाद रख। करीम रब हिन आस्थाने के क़यामत ताईं आबाद रखियो। हिन आस्थाने जो फैज़ क़यामत ताईं जारी सारी रखियो। मौला पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। पंहिंजे हबीब जे सदके असां ते मेहर नज़र फरमा। पंहिंजे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन। नस्तगीथु बिरहमतिका या अरहमर राहिमीन। इंशाअल्लाह सुभाणे इंशाअल्लाह ताला दिलबर आबाद में जलसो थींदो। ऐं ही महीनो हले पियो ख़ैरनि जो, रजब शरीफ़ जो, ऐं मथियो महीनो शाबान। तव्हांखे 15 शाबान त यादि हूंदी, कंहिंखे यादि आहे? उन जे लाइ एडवांस में तव्हांखे दावत इंशाअल्लाह।